अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सब ठीक हूंदा। दोस्तों जो कि हिन वीडियोज़ में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त मुनवर मोलाई खे थोरे ई अरसे में एतिरी शोहरत छो मिली। मुनवर मोलाई खिलाफ़ काफ़ी वीडियो सोशल मीडिया ते रखियल आहिनि। उहे वीडियो कंहिं रखिया ऐं कहिड़नि मक़सदनि जे करे रखिया विया? छा हक़ीक़त में मुनवर मोलाई गंजो आहे? छा तव्हांखे ख़बर आहे सिंध जो भलोड़ सिंगर मुनवर मोलाई जो ताल्लुक़ कहिड़े शहर सां आहे? सभई ॻाल्हियूं अॼु तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाईंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे ऑल कंदा ताकि जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिली। सब्सक्राइब करण सां अव्हांजो को ख़र्चु कोन ईंदो। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदव त असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी ऐं तव्हांखे ई अहिड़ा मज़ेदार वीडियो ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे नए टॉपिक जे तरफ़। त मुनवर मोलाई खे ॻाइण जो नंढपण खां ई शौक़ु हुयो। मुनवर मोलाई खे फ़नकारी जी दुनिया में सिंध जो भलोड़ ऐं क़दीम शाइर सैयद सागर शाह मुतारिफ़ करायो। मुनवर मोलाई जा काफ़ी एल्बम SR प्रोडक्शन में अची चुका आहिनि ऐं शुरूआत बि मुनवर मोलाई SR प्रोडक्शन तां ई कई। मुनवर मोलाई जा केतिरा ई एल्बम SR प्रोडक्शन पंहिंजे यूट्यूब चैनल तां रिलीज़ कया ऐं लखें रुपया कमाया। मुनवर मोलाई जे एल्बम मां SR प्रोडक्शन जे मालिक शाहिद राव जे $27,000 कमाया ऐं हिन वक़्तु डॉलर जे रेट जे हिसाब सां SR प्रोडक्शन जे मालिक शाहिद राव जे $5 लख कमाया, जंहिंजा सबूत तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं तंहिंखां पोइ बि SR प्रोडक्शन जे मालिक शाहिद राव जे हथें ख़ाली पंहिंजी कंपनी मां ॿाहिरि कढी छॾियो ऐं तंहिंखां पोइ मुनवर मोलाई हिकु ॾुख मंझां गीत बि ॻायो। मुनवर मोलाई जो ताल्लुक़ सिंध जे बहितरीन शहर मीरपुर ख़ासि शहर जे भरिसां 10 किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़िअ हिकु नंढड़े ॻोठ सां आहे ऐं सोशल मीडिया ते इहे ख़बरूं बि वायरल आहिनि त मुनवर मोलाई मुमताज़ मोलाई जो भाइटियो आहे, पर हक़ीक़त में ईअं न आहे। मुनवर मोलाई खे मुमताज़ मोलाई ॻाइण दौरान कुझु लफ़्ज़ सेखारिया ऐं तंहिंखां पोइ मुनवर मोलाई पंहिंजे नाले में मुमताज़ मोलाई खे उस्ताद सम्झी करे मुमताज़ मोलाई जो पंहिंजे नाले सां नालो गॾे छॾियो। उस्ताद सम्झी करे मुमताज़ मोलाई जो नालो बि शामिल कयो ऐं मुनवर मुमताज़ मोलाई बि सॾिराइणु लॻो। यादि रहे त मुमताज़ मोलाई मुनवर मोलाई जे भाउ शाइर अब्बास अली चांडिये जो हिकु गहरो दोस्त बि आहे। मुनवर मोलाई खे हिन वक़्तु सिंध जे झर झंग में शौक़ सां ॿुधो वञे थो ऐं मुनवर मोलाई खे सिंध खां ॿिए नंबर ते बलोचिस्तान में बि वॾे शौक़ सां ॿुधो वञे थो। मुनवर मोलाई सिंध जो हिकु उहो वाहिद फ़नकार आहे जंहिंखे पंहिंजे उस्ताद 2 लफ़्ज़ सेखारे कामयाबी मिलण बाद उन ई उस्ताद खे रहण जूं कोशिशूं कयूं। अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं पंहिंजी राय खां आगाह असांखे ज़रूरु कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन खे ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो अव्हांखे ॾिसण वटां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।